नवदेरो खैरा न्यूज़ जे नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ नवदेरो थाणे जी पुलिस जे नए शहर ते चढ़ाई घर में निंड सुतल औरतुनि ॿारनि ऐं मर्दनि मथां वहशाणो तशदुद। पुलिस चढ़ाई दौरान मथे में धक लॻण करे नारी ज़ोया सुपड़ियो ज़ख्मी। इलाज लाइ नवदेरो अस्पताल मुंतकिल। अस्पताल में मौजूद औरतुनि ज़ख्मी नारी जी अमर परवीन खातून, इरशाद खातून, ज़मीरा फरीदा, समीना ऐं ॿियनि औरतुनि जो पुलिस जी राड ख़िलाफ़ दाहूं। पुलिस घर ते राति जी उंदाहीअ में चढ़ाई करे असां औरतुनि ॿारनि ऐं मर्दनि खे तशदुद जो निशानो बणायो ऐं घरनि मां नींगर अली बख्श समेत ख़ालिद इम्तियाज़ खे पुलिस मोबाइल में विझी खंबे खणी विया, जेको सरासर ज़ुल्म आहे। मुतासिर परवीन सपड़ियो पुलिस खे चए पई त चोरी जो तव्हां जे ख़िलाफ़ केस दाख़िल आहे, पर असां जे ख़िलाफ़ को बि केस वग़ैरह दाख़िल न आहे। जे केस आहे त बि उन तरीक़े सां अधु राति घर में ज़बरदस्ती चोरनि जी या घिरी अचण जो कहिड़ो मक़सदु आहे। औरतुनि जूं दाहूं। नवदेरो असां इंसाफ़ लाइ अदालत वेंदासीं। बेगुनाह असांजा 3 ॼणा पुलिस खंबे खणी वई आहे। हिक न्याणी खे मथे में धक हणी ज़ख़्मी कयो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। मुतालबो